रहीम अॼु असां डिस्कस कंदासीं क्लास मैट्रिक जी टॉपिक होम्योस्टेसिस। होम्योस्टेसिस ॿिनि लफ़्ज़नि जी कॉम्बिनेशन आहे। होम्योस्टेसिस जेको लफ़्ज़ आहे उहो ग्रीक लैंग्वेज जो वर्ड आहे। ठीकु आहे, ॿिनि लफ़्ज़नि जी कॉम्बिनेशन आहे। लफ़्ज़ आहे होम्यो ऐं लफ़्ज़ आहे स्टेसिस। होम्यो लफ़्ज़ जी माना आहे सेम ऐं स्टेसिस लफ़्ज़ जी माना आहे टू स्टे। सेम मीन्स साॻियो, टू स्टे मीन्स तरसण या रहण, यानी कि कंहिं शइ जो साॻियो ई रहण। ठीकु आहे, यानी कि कंहिं शइ खे असां बरक़रार रखंदासीं, सेम रखंदासीं, इन शइ जो नालो होम्योस्टेसिस हूंदो। अचो त उन्हनि जी डेफिनेशन पढ़ूं होम्योस्टेसिस जी। व्हाट इज़ द डेफिनेशन ऑफ होम्योस्टेसिस? इट इज़ द maintenance of internal condition of body at the equilibrium despite any changing in the external environment। होम्योस्टेसिस छा आहे? इट इज़ द मेंटेनेंस ऑफ इंटरनल कंडीशन ऑफ बॉडी। कंहिं बॉडी जे इंटरनल कंडीशन खे, बॉडी जे अंदरूनी जेका कंडीशन आहे, हालत आहे, उन्हनि खे असांखे मेंटेन रखिणो आहे, बरक़रार रखिणो आहे। एट द इक्विलिब्रियम असांखे हिकु बराबरी ते रखिणो आहे बॉडी जे इंटरनल कंडीशन खे। डिस्पाइट एनी चेंजिंग, डिस्पाइट मतिलबु आहे तोड़े, डिस्पाइट एनी चेंजिंग इन द एक्सटर्नल एनवायरनमेंट, तोड़े जो तब्दीली अचे काई ॿाहिरे माहौल में, उन जे मुक़ाबले में असांखे पंहिंजे इंटरनल कंडीशन ऑफ बॉडी खे छा रखिणो आहे? मेंटेन रखिणो आहे। फॉर एग्ज़ाम्पल, कीअं असांखे एक्सटर्नल एनवायरनमेंट जे मुताबिक़ असांखे पंहिंजे बॉडी जे कंडीशन खे सेम रखिणो आहे। फॉर एग्ज़ाम्पल, अगरि जेकॾहिं असां वटि जून जुलाई हूंदी आहे त उन वक़्तु जेको असांजे एनवायरनमेंट जो टेम्परेचर आहे उहो 45 सेंटीग्रेड हूंदो आहे, या 40 हूंदो आहे, या 45 खां बि प्लस हूंदो आहे। त छा उन वक़्तु असांजे बॉडी जो जेको टेम्परेचर हूंदो आहे उहो बि 45 थींदो आहे? कॾहिं बि न, ईअं बिल्कुलु नाहे थींदो। एनवायरनमेंट जो टेम्परेचर 45 हुजे, या इन खां लेस हुजे, या इन खां हाई हुजे, असांजे बॉडी जो टेम्परेचर 37 सेंटीग्रेड ई रहणो आहे। अगरि जेकॾहिं जनवरी, फेबरवरी, दिसंबर आहे त उन वक़्तु असांजे एनवायरनमेंट जो जेको टेम्परेचर आहे उहो 20 सेंटीग्रेड खां वेंदे 25 ताईं हूंदो आहे। पर उन वक़्तु बि असांजे बॉडी जो जेको टेम्परेचर हूंदो आहे उहो 37 सेंटीग्रेड रहंदो आहे। इन मां साबित थियो त ॿाहिरि एनवायरनमेंट जो टेम्परेचर कहिड़ो बि हुजे, उन जे मुक़ाबले में असांजे इंटरनल बॉडी जो जेको टेम्परेचर आहे उहो 37 रहे, त इन शइ खे असां होम्योस्टेसिस चवंदासीं। उन खां अलावा ॿियो मिसाल आहे त असांजे बॉडी जे अंदरि ग्लूकोज़ जी लेवल हूंदी आहे 1 ग्राम पर लीटर। 1 लीटर ब्लड जे अंदरि 1 ग्राम ग्लूकोज़ जो मौजूदु हूंदो आहे। जेकॾहिं असां कोई शरबत वग़ैरह पियूं था जंहिंमें असां खोड़ सारी शुगर मिलायूं था, 5 ग्राम, 8 ग्राम या 7 ग्राम, त छा उहा जेका शुगर आहे छा 5 ई 6 ग्राम असांजे ब्लड जे अंदरि मिक्स थी वेंदी? ईअं कॾहिं बि न थींदो। असां केतिरो बि ॿाहिरों मिठाण खाऊं त उन जे मुक़ाबले में असांजो जेको ब्लड जे अंदरि ग्लूकोज़ जी लेवल ई उहा 1 ग्राम पर लीटर ई रहंदी, चाहे असां केतिरो बि मिठाण यूज़ कयूं ऐं कहिड़ो बि टेम्परेचर एनवायरनमेंट जो थिए, असांजे बॉडी जो 37 ई रहंदो। हा, थी सघे थो 37 खां असांजो टेम्परेचर वधी बि सघे थो, घटिजी बि सघे थो, या ब्लड जे अंदरि ग्लूकोज़ जी लेवल घटिजी बि सघे थी, वधी बि सघे थी, पर तॾहिं जॾहिं असांजो होम्योस्टेसिस वीक थी वञे, जेसीं ताईं असांजो होम्योस्टेसिस स्ट्रॉन्ग हूंदो तेसीं ताईं असांजी जेका ग्लूकोज़ जी लेवल हूंदी ब्लड जे अंदरि, या जेको टेम्परेचर हूंदो बॉडी जे अंदरि, उहो मेंटेन रहंदो।